अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रुंदई नावल भरसां दरगाह सैयद सुरियो जो सालियानो उर्स मुबारक जी तकरीब थी, जंहिंमें दरगाह फैज़ हाशिमी जे सज्जाद नशीन फ़कीर फैज़ हाशिमी कादरी ऐं दरगाह सैयद सुरियो जो ख़िदमतगार फ़कीर लालू ओठो ऐं सूफ़ी फ़नकारनि संग ॻाए चादर जी रस्म अदा कई। दरगाह फैज़ हाशिमी जे सज्जादा नशीन फ़कीर अली नवाज़ हाशिमी दुआ घुरी। उर्स शरीफ़ में सिंध जे मशहूर सूफ़ी रागिन सूफ़ी फ़नकार गुलाम मुस्तफ़ा पल्ली, फ़कीर अली अकबर सोलंकी, फ़कीर बाकर सोलंकी ऐं ॿियनि फ़नकारनि राग ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते दरगाह जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सहाफ़ी एजाज़ संगरा, सहाफ़ी लाला ख़ालिद ओठो, अमर आकाश लाखो ऐं ॿियनि सभी माण्हुनि पिणु शिरकत कई। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।